रिपोर्टर मीरपुर साकरो शाहजहान घारो घारे शहर जी मेन रोड लग गवर्नमेंट हायर सेकेंडरी बॉयज़ एंड गर्ल्स स्कूल जे क्रॉस थींदड़ शहर जे बे पासे जे शागिर्दनि खे ॾुखियाई थिए थी। मेन नेशनल हाईवे ते शहर अंदरि स्पीड ब्रेकर हुजण घुरिजनि पर न हुजण करे रोज़ हादसा थींदा रहनि था। हाई स्कूल जे चौंकनि ते पिणु केतिरियूं इंसानी जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। हिते जे समाजी अॻुवाणनि जो चवणु आहे त हिते स्पीड ब्रेकर हुअणु घुरिजनि ऐं मोकल थियण वक़्तु ट्रैफ़िक अहलकार चौक ते बीहणु घुरिजनि, छो त स्कूल जा शागिर्द तेज़ रफ़्तार गाॾियुनि जे गुज़रण करे परेशान थींदा आहिनि। SSP ठट्टो खां अपील आहे त ट्रैफ़िक अहलकारनि खे पाबंद करे त मोकल जे वक़्तु कुझु देरि जे लाइ हिन चौक ते अहलकार बीहारिया वञनि त जीअं शागिर्द कंहिं हादसे खां बची सघनि। हिन चौक ते अॻु बि केतिरा ई हादसा थी चुका आहिनि। हिकु त ट्रैफ़िक अहलकार सिर्फ़ु घारो ॻोल्हाई ते बीहंदा आहिनि जेको शहर खां थोरो ॿाहिरि आहे। शहर जी ट्रैफ़िक कंट्रोल लाइ को बि बंदोबस्तु कोन्हे। शहर जे यूटर्न ऐं ख़तरनाक चौकनि ते पिणु अहलकारनि खे बीहणु घुरिजे त जीअं अवाम खे रोड क्रॉस करण में आसानी थिए। शहरवासियुनि जो चवणु आहे त जॾहिं खां डबल रोड ठहियो आहे शहर जी अवाम अज़ाब में मुब्तला थी चुकी आहे। हिकु त रोड जे विच में 4 फुट जी दीवार लॻल आहे ऐं जेकी अवाम जे लाइ लंघ रखिया विया आहिनि इहे नंढड़ा आहिनि।